अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में मांखे भली कार चऊं। नाज़रीन, मुल्क अंदर सियासी हलचल पंहिंजे उरूज ते पहुतल है। पीपल्स पार्टी ऐं PTI जा लॉन्ग मार्चिस पंहिंजी मंज़िलुनि ॾांहुं रवां दवा आहिनि, जॾहिं कि वज़ीर आज़म पाण इतिहादी बचाइण वारे मिशन ते निकितल आहिनि, जॾहिं त ऑपोज़िशन सम्झे पई त ही राइट टाइम आहे बेतमादी वारी रिथ अचण जो। उन हवाले सां कुझु अहम मामला बि अॻिते वधिया आहिनि। कमेटी जेका इन मामले ते कमु करे पई ॼाणायो पियो वञे त उन कमेटीअ काफ़ी हद ताईं मामला फाइनलाइज़ करे वरिता आहिनि। समूरी सूरत हाल ते गुफ्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि, जो तारुफ़ सां करायां थी, मूंसां गॾु मौजूदु आहिनि नाज़रीन वीडियो लिंक ते सीनियर तजर निगार आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर कानूनदान आहिनि जावेद काज़ी साहब, वीडियो लिंक ते उन्हनि मूंखे जॉइन कयो आहे। ऐं फ़ोन लाइन ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि, मार्च में शरीक बि आहिनि, पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि ज्ञानचंद साहब मूंसां गॾु फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि। अवां ॿिन्ही खे वेलकम कयां थी। ऐं कुझु देरि खां पोइ नाज़रीन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखंदड़ MNA आहिनि आफ्ताब जहांगीर साहब, उहे पिणु प्रोग्राम में शिरकत कंदा। अवां ॿिन्ही खे वेलकम कयां थी प्रोग्राम में। ऐं जावेद साहब जी ज़ाल सां ज्ञानचंद साहब, अवां खां आगाज़ कयां थी। मार्च रवां दवा आहे, अवां चयो त रिज़ल्ट्स अचणु शुरू थी विया आहिनि तव्हांजे मार्च जा, पर जेका PTI आहे कुझु ॿी कहाणी ॿुधाए पई त असीं ही पहिरियों महाज़ हो, असीं आवाम जो एतमाद खटियो आहे हुननि खे रिलीफ ॾेई करे। हाणे ॿिए महाज़ ते असीं निकितल आहियूं इतिहादी, जिन जे हवाले सां ऑपोज़िशन तमामु घणी ख़ुशफ़हम हुई। हाणे ही उहो बि असां जल्द अव्हांखे ॾेखारींदासीं, उहो पंहिंजो कार्ड बि त असांजो कार्ड इंटेक्ट आहे। छा चवंदो नज़िया? अगर तव्हांखे सखर में हुजो आहे इन माण्हुनि जो जेको हुजूम आहे उनखे ॾिसो हा, हिकिड़ो माण्हुनि जो समंड आहे जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे जलसनि ऐं बेनज़ीर भुट्टो साहिब जे जलसनि जी सिक पियल आहे। असीं बिल्कुलु कैमरा जे वसीले उहे मंज़र ॾेखारियूं पिया ऐं ॾिसूं बि पिया, अवां जे मार्च जा बि ऐं हुकूक मार्च जा बि। जी यकीन करियो, असां बेनज़ीर साहिब सां गॾु जलसा बि ॾिठासीं, असां ॿिया बि खोड़ सारा जलसा ॾिठा आहिनि, पर जेको मंज़र हिते नज़र थो अचे त सॼे रोड ते तव्हांखे हिन सखर तरफ़ वेंदड़ सभिनी रोडनि ते गाॾियूं आहिनि। ऐं हिते हींअर असां जेको जलसेगाह जे पासे में आहियूं, उते मूं पंहिंजी गाॾी खां ॿाहिरि ॾिसो, जेसिताईं मुंहिंजी नज़र वई थिए तेसिताईं लाइटूं लॻल आहिनि। लाइटुनि जे विच में चइनी तरफ़ माण्हू ई माण्हू आहिनि, रोडनि ते रुॻो गाॾियूं नज़र थियूं अचनि। मुंहिंजी नज़र में त हेॾो जलसो, हेतिरा माण्हू कंहिंसां बि गॾु कोन थिया हूंदा। इहो बिलावल भुट्टो जो ई आहे करश्मो, जेको हेतिरा माण्हू हुन सां गॾु थिया आहिनि। ऐं ॿिए पासे हिन इमरान ख़ान जी नालाइकी ऐं नाहली आहे, जंहिंखां तंग माण्हू आहिनि। ऐं माण्हुनि हिते साबित करे ॾेखारियो आहे त इमरान ख़ान खे हाणे वधीक रहण जे लाइ माण्हू कॾहिं बर्दाश्त कोन कंदा। ऐं हीउ जुलूस जॾहिं इस्लामाबाद ते पहुचंदा त आउं सम्झां थो त इमरान ख़ान जे भॼण जा रस्ता बि सभु बंदि थी चुका हूंदा। ठीकु, पर हाणे जेका सूरत हाल नज़र अचे पई, हू अव्हां खां हिसाब पिया घुरनि त 14 सालनि जो असांखे हिसाब त ॾियो, पोइ असांखां 3.5 सालनि जो हिसाब वठो। ही उन्हनि जो आवाज़ आहे जेके अव्हां सां गॾु ई सिंध अंदरि ई हिन वक़्तु मार्च कनि पिया। पीपल्स पार्टी खां 14 साल जो हिसाब यकीनन वठणु खपजे, पर असीं ही ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत खां वठी हेसि ताईं जेके जमहूरियत ते राता निकिता आहिनि ऐं इमरान ख़ान जहिड़ा जेके कठपुतली आहिनि, हिननि अवाम सां जेके हुननि धोखा कया आहिनि, अवाम सां जेके हुननि ज़्यादतियूं कयूं आहिनि, तादियूं कयूं आहिनि सवली सिंधी में चइजे, उन्हनि जो हिसाब करण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध जेका आहे उहा निकिरी चुकी आहे। सभिनी जो रुख जो इस्लामाबाद तरफ़ आहे। तो सिंध जो जेतिरे क़दुरु हिसाब किताब जो तालिक़ आहे त सिंध मल्हायो आहे, मुल्क जी ख़ुशहाली लाइ बि मल्हायो आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो एटमी पावर हिकिड़े पासे ॾिनूं त ॿिए पासे स्टील मिल्स खां वठी वॾा मनसूबा ठाहिया, माण्हुनि खे आवाज़ ॾिनूं ऐं उन रस्ते ते हलंदे बेनज़ीर भुट्टो साहिब रत ॾिनूं। ऐं हिन वक़्त में बि तव्हांखे हिते जेके असीं माण्हू ॾिसूं था त बिलावल भुट्टो उन साॻिए मिशन ते निकितल आहे ऐं उनजी कामयाबी जी लाइ बिलावल भुट्टो जे साथ ॾियण जे लाइ बिल्कुलु सॼी सिंध जेका आहे उहो बिलावल भुट्टो सां गॾु बीठल आहे। ज्ञानचंद साहब, अव्हां खां अॻियां जो प्रोग्राम बि ज़रूरु असीं मालूम कयूं था। काज़ी साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। काज़ी साहब, छा चवंदो हिन एतमाद खे कहिड़ो नालो ॾींदो? पीपल्स पार्टी सम्झे पई त अञा हुननि जो लॉन्ग मार्च सिंध जी हदुनि मां ई ॿाहिरि न निकितो आहे, त असां ॾिसूं था त हेतिरो रिलीफ मिली वियो आहे तेल जी क़ीमतुनि जे मद में। अञा जीअं जीअं ही मार्च पंहिंजी मंज़िल ॾांहुं अॻियां वधंदो ऐं तीअं तीअं सरप्राइज़िस नज़र ईंदा आवाम खे। नाज़िया, महिरबानी तव्हांजी। बेसिकली ख़ान साहब जी जेका टेम्परामेंट आहे वो हाइपर प्लेयर है, माना बॉल टेपर करे इन स्विंग आउट स्विंग करण जो माहिर हो। ही जेके ॻाल्हियूं ख़ान साहब करे पियो, 10 रुपया घटाएं 5 रुपया घटाएं, जॾहिं ठीक ठाक प्रेशर महसूस थियो, या एक्नॉलेजमेंट भी है त हिनखे ख़ान साहब के
प्रेशर महसूस थे पियो ख़ान साहब हिकिड़ो इंतहाई गैर ज़िम्मेदाराना जेको आहे सो दौरो कयो मॉस्को जो उन वक़्तु ने हू वॉर में पिया वञनि ऐं या हिकिड़ी जहिड़ी उन्हनि खे मॉरल सपोर्ट बि अथनि वटि हिकिड़े मुल्क जो हेड ऑफ स्टेट बि उते मौजूदु इंतहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी फ़िलहाल संसद में वेठी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट बि आहे, वो उनखे करे सघे थी पई, जलसनि खे मैनेज भी करे सघे थी पई, फर्स्ट क्लास तरह करे सघे थी पई, पर उनजो केतिरो हूंदो? 20% हूंदो, 25% हूंदो, 30% हूंदो, 70% मेरिट आहे। माण्हुनि खे जेको आहे सो वोटनि सां लॻाव आहे ऐं इंतहाई जेका सा बेकार परफॉर्मेंस रही आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऐं कंहिं हद ताईं इंतहाई अफ़सोसनाक परफॉर्मेंस रही आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिन 3 दौर ताईं। पर तंहिंखां पोइ बि जेका मथे पोजीशन आहे उनजी त माना उन जे बारे में माण्हू इंतहाई वाज़े आहिनि। उन गवर्नमेंट जे बारे में माण्हुनि जो सोच इहा आहे त उहा सिंध दुश्मन जेका सा पॉलिसीज़ रखे थी पई, उहे सिंध जे पाणी ते खाट हणनि था पिया, उहे सिंध खे के बेनिफिट कोन था ॾियनि पिया, सिंध जा पेशाब खायो था वञनि पिया। ऐं साॻे वक़्तु नाजिया तव्हां इहो बि ॾिठो त जेको जकोबाबाद खां कुर्सियुनि जो ख़िताब पियो अचे, उनखे ॾिसो मुंहिंजो को बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक न आहे, हिन मतिलबु इहो न आहे त आउं पंहिंजी ॻाल्हि सही तरह न रखी सघां। इंतहाई नाकाम क़िस्म जो जेको आहे सो PTI जो जेको आहे या जेका बि मुतहदा जेका ग्रुप आहे गवर्नमेंट सां फेडरेशन सां, उहो जेको लाड़काणे ताईं पहुतो आहे जकोबाबाद खां हेॾो वॾो, उन्हनि उनखे ॾाढो ख्वार करायो, ॾाढो ख़राबु करायो। इहो न करिणो हो, कहिड़ी ज़रूरत हुई? सुभाणे तव्हां लॉन्ग मार्च पे कयो हितां लाहौर खां पिंडीअ ताईं, त भला जेका गवर्नमेंट में पार्टी वेठी लॉन्ग मार्च कयो हुयो छा? गवर्नमेंट लॉन्ग मार्चूं कोन कंदी आहे। सही हाणे फेडरेशन लाइ वञनि पिया, उते हिननि खे जेको आहे सो वञे पई असां पाकिस्तान पीपल्स पार्टी पंजाब जी सरहदुनि ते वञे पई त उते गवर्नमेंट ॿियनि जी छा उहो छा कंदा? अहिड़ो ख़ासि हू कुझु कोन कंदा, छाकाणि त साढो त PTM जे जलसनि में सभु जलसा थिया पिया त इहे करे कोन था सघनि पिया। हिन में मुंहिंजे ख़्याल में त जॾहिं पंजाब जो बॉर्डर क्रॉस थींदो तीअं हिन सां जेका आहे सा PTM बि गॾिजी वेंदी ऐं हिकिड़ो गॾिजी जेको आहे तमामु तेज़ फ्लूइड सिचुएशन आहे, रोज़ को न को सरप्राइज़ अचे पियो ऐं हुन में जेको आहे ही त ऑपोजिशन जी कैंप थी वई। मां छो त ही अॻियां वञी करे गॾिबा ऐं हिन खां पोइ हिकिड़ो वधीक मोमेंटम असांखे जुड़ंदे नज़र ईंदो। पर कल साहब ही जेका ऑपोजिशन ॻाल्हाए पीपल्स पार्टी ॼाणाए पई त असांजे मार्च जे करे ही जेको आवाम खे रिलीफ मिलियो आहे, ही प्रेशर डेवलप थियो आहे, ऑपोजिशन जी सरगर्मियुनि जे करे प्रेशर डेवलप थियो आहे। पर ही प्रेशर जे करे ई सही, पर जेकॾहिं ही जेके रिलीफ वारा क़दम साम्हूं अचनि पिया या जेकर हाणे इत्तेहादनि सां मुलाक़ातूं ऐं राब्ता हुकूमती साइड जा तेज़ थिया आहिनि, उहे को हुकूमत खे हेल्प कंदा न समूरी सूरत-हाल में? न जे उन्हनि वटि कुझु का शइ ई कान्हे का। जहांगीर तरीन सां जेको उन्हनि हशर कयो, कहिड़े मुंहं सां असां मिलण पिया? जहांगीर तरीन सां जेको आहे सो इहो आर्टिकल 62 63 असां चीफ जस्टिस साकिब साहब जी महिरबानी सां अची वियो, इमरान ख़ान छुटी वियो। इमरान ख़ान कहिड़ो जेको आहे सो जेको इहो अची वियो आहे, इहो जेको केस अची वियो आहे इलेक्शन कमीशन वारो जेको फंड वारो केस आहे, उनमें किथां साधु कमीन रहे थो पियो? त उहो त जहांगीर तरीन वारो। ॿियो जेको हेॾो सारो घिड़ी या ऑनस्लॉट करे एनरोड करे विया आहिनि चौधरी बिरादरान, उहे हाणे तूं कीअं मोटनि पिया? तंहिंखां पोइ चौधरी बिरादरनि सां तमामु ठहियो पियो हेॾे होॾे, त हिकिड़ो जेको आहे सो मेकअप ठही आयो आहे। बेसिकली जेका नाजिया ॻाल्हि सम्झण जी आहे त हिकिड़ो डिफरेंस ऑफ ओपिनियन आहे। कुझु इनसाइड जेके सगारियूं धुरियूं आहिनि उनमें के माण्हू टिल्ट था कनि पिया। तव्हां ॿुधो हूंदो मरियम औरंगज़ेब जेको बयानु आयो त के माण्हू पेशावर मां असेंबली जे मेंबर खे फोन था कनि पिया। त उहे सभु शयूं ॿुधाइनि थियूं पियूं त ॿ हिकिड़ा वाज़े मौक़ुफ़ आहिनि जेके बि सगारियूं धुरियूं आहिनि। हिकिड़ा जेके आहिनि से हिन तरफ़ आहिनि त ॿिया हुन तरफ़ आहिनि। लार्जली प्रिवेल कंदो जेको डिसीजन आहे जंहिंमें एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल जे उहा थी वई आहे, या कुझु एस्टेब्लिशमेंट जा जेके आहिनि से हिकिड़ा धड़ा आहिनि जेके आहिनि इमरान ख़ान साहब बीठा आहिनि। जनरल कंसेंसस इहो आहे त ख़ान साहब इज़ अ लाइबिलिटी। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं मैदान में आई आहे उन मां सम्झी वञो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे किथां मुमकिन आहे इशारा मिलिया हुजनि। ईअं हो बि जेको आहे PTM मां झले राइट वक़्तु आहे, सही वक़्तु आहे बेतमादी तैवान में आणण जो। ज्ञानचंद साहब, हाणे अॻियां जो प्रोग्राम थोरो ॿुधाईंदा हलो। हिन वक़्त ताईं ख़ैर वाज़े आहे त ही जेको अव्हां जो मार्च आहे ही कहिड़ी शक्ल इख्तियार कंदो इस्लामाबाद पहुचण खां पोइ, ऐं उन सां गॾोगॾु जेके कुझु मुतालबा बि 38 मुतालबा साम्हूं आया, पर उन में उहो बुनियादी नुक़्तो शामिल कोन्हे जंहिंजे हवाले सां समूरी इहा कैंपेन हलायो पिया हुकूमत खे किराइण जे हवाले सां।
उहे शयूं शामिल न आहिनि, त अञा कुझु शयूं क्लियर न पियूं थियनि लॉन्ग मार्च खे वठी करे, त छा अॻिते जो प्रोग्राम आहे? ऐं जेका ॻाल्हि काज़ी साहब कनि पिया त कंहिं पॉइंट ते PDM गॾिजी सघे थी, अहिड़ी बि का शइ गौर हेठि आहे छा? ॾिसो, सियासत आहे, हुन में कुझु बि थियण मुमकिन आहे, हिन में को शक कोन्हे, पर ही हिकु अवामी अदम एतमाद आहे जेको असां इमरान ख़ान जे ख़िलाफ़ पब्लिक खे गॾु वठी इस्लामाबाद में वञी हुनखे ॿुधाइण था चाहियूं त ही सॼे मुल्क जा माण्हू जेके आहिनि उहे हिन सरकार मां तंग आहिनि, ऐं ही माण्हू इमरान ख़ान खे हटाइण जे लाइ निकिरी चुका आहिनि। हाणे जिते नारो इहो ई लॻे पियो त भई इस्लामाबाद जाना है और इमरान खान को भगाना है, तो इहो ई हिकिड़ो मक़सदु खणी असीं निकिता आहियूं। ऐवान में अदम एतमाद पेश करणु उहा बि पंहिंजी जॻह ते अहमियत रखे थो, पर ही अवामी जेको अदम एतमाद आहे उनजी अहमियत उन ऐवान जे अदम एतमाद खां बि मथबरी आहे। तो इमरान ख़ान खे इहा महसूसु थियणु खपजे त हुनजे कठपुतली जा ॾींहं ख़तमु थी चुका आहिनि, हाणे हू वधीक माण्हुनि में का बि पोज़ीशन नथो रखे, तंहिं करे बिलावल साहब इहो ऐलान करे पियो तव्हां इस्तीफ़ा ॾेई वञो, तव्हांजे 5 रुपया 10 रुपया महांगाई घटाए तव्हां आवाम जूं दिलियूं नथा खटे सघो। 70 रुपए जो 75 रुपए जो पेट्रोल जेको आहे उहो तव्हां 160 में हाणे 10 ॾींहं अॻु में 160-62 ते तव्हां आंदो, अॼु 10 रुपया घटाए तव्हां माण्हुनि जी अखियुनि में धू नथा बीह सघो। सॼे मुल्क जा माण्हू इमरान ख़ान जूं कंटेनर ते कयल तकरीरूं, हिननि जा मंशूर, हिन जूं कूड़ा वाइदा, उहे माण्हू ॿुधी चुका आहिनि, उनखे अञा विसरिया कोन्हे। ठीकु, पर हीअ जेके इतिहादी बचाइण जे मिशन ते वज़ीर आज़म साहब पाण निकितल आहिनि, अव्हां चओ पिया त हीउ जेको रिलीफ आहे हिनखे अव्हां रिलीफ कोन पिया सम्झो, पर हू तमामु हुकूमती साइड तमामु घणी पुरएतमाद पुरुमीद नज़र अचे पई त ही कुझु न थींदो, सियासी मार मिलंदी ऑपोज़िशन खे, त जेकॾहिं हू ईअं न थिए जो अव्हां मार्चनि में बिज़ी हुजो ऐं हू पुठियां मिशन करे वञनि, कमु करे वञनि पंहिंजो। ॾिसो, हुननि वटि करण जे लाइ छा बचियो आहे? ही जेको काफ़िलो निकितो आहे, जेकॾहिं बिलावल भुट्टो निकितो आहे त उहो जमहूरियत जे लाइ निकितो आहे, जमहूरी जेको ऐवान आहिनि उन्हनि जी इज़त जे लाइ निकितो आहे, साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन जे लाइ निकितो आहे, माण्हुनि जी भलाई जे लाइ हिन रियासत खे मजबूर करण जे लाइ निकितो आहे त रियासत माण्हुनि जी राय खे अहमियत ॾे, रियासत माण्हुनि जी भलाई तरफ़ अहमियत ॾे। हिन क़िस्म जा कठपुतली अचनि, सिलेक्टेड माण्हू अचनि ऐं उहे जेके मुल्क में तबाहियूं मचनि, हिकिड़े पासे मुल्क खे नुक़सान था ॾियनि, ॿिए पासे मिसकीन माण्हुनि जो जीअण जेको आहे उहो जंजाल था बणाए छॾीनि, त उन माण्हुनि जो दर्द महसूसु कंदे बिलावल साहब मैदान ते आयो आहे। ऐं आउं सम्झां थो त हू ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो ॾोहिटो ऐं बेनज़ीर साहब जो पुटु, हू सभु कुझु करण जे लाइ तयारु आहे जंहिंमें अवाम जो मफ़ाद हुजे। ठीकु, पर कल्ह ताईं त तव्हां हुकूमत खे रिक्वेस्ट पिया कयो त पाण ई असेंबली टोड़ियो त जीअं असां हिन मश्क खां बची वञूं, त हाणे थोरो ॿुधाइजो। मां चयो त पहिरियों असां मैदान में हाणे अची विया आहियूं, पहिरियों असांजो मरलो, पहिरें मरले में ई तेल क़ीमतूं हेठि थी वियूं असांजे प्रेशर जे करे, हाणे ही मार्च जीअं जीअं अॻियां वधंदो कहिड़ा ॿिया सरप्राइज़ मिलंदा असांखे? ॾिसो, जॾहिं अयूब ख़ान जे ख़िलाफ़ माण्हू उथी पिया हुआ त हुनखे इस्तीफ़ा ॾेई भॼणो पियो हो, तो इमरान ख़ान जे बि ख़िलाफ़ माण्हू सॼे मुल्क जा उथी चुका आहिनि। पीपल्स पार्टी, PTM जूं बाक़ी जमायतूं उन्हनि खे छॾे जेके गैर सियासी माण्हू आहिनि उन्हनि जे घर में खाइण जे लाइ खाइण जूं शयूं वठणु तमामु महांगियूं थी चुकियूं आहिनि। उन करे तव्हां हैदराबाद बल्कि कराची खां वीदे सखर ताईं मुंहिंजे ख़्याल में के चंद माण्हू हूंदा जेके पंहिंजे घरनि में हूंदा, बाक़ी सभु रोडनि ते आया आहिनि, बिलावल साहब जो इस्तक़बाल कयो अथनि ऐं इहो ऐलान कयो अथनि त इस्लामाबाद वञणो आहे ऐं इमरान ख़ान खे भॼाइणो आहे। तो आउं सम्झां थो त इमरान ख़ान जो वक़्तु ख़तमु थी चुको आहे। ही 8 तारीख़ ते काफ़िलो उते पुॼंदो त हाणे इन वटि इहे 8 ॾींहं बि सम्झो त नाहिनि बचिया, हिनखे भॼण जा रस्ता ॻोल्हणा पवंदा। भॼण जा रस्ता ॻोल्हणा पवंदा काज़ी साहब। 8 ॾींहं उहे बि ॾींहों ॾींहुं हाणे वेंदा पियो वञे, टाइम घटि थींदो वञे हुकूमत लाइ, छा चवंदो? ॾिसो, नाज़िया ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो त अदम एतमाद जी जेका मोशन अचे हिन में ऑन द फ्लोर ऑफ द हाउस, ठीकु आहे, लोअर हाउस क़ौमी असेंबली में, ऐं ॿियो इहो आहे त ही लॉन्ग मार्च करे, रस्ता रोक करे हेॾे होॾे रस्ता रोक लॉन्ग मार्च जेको आहे सो टेक्निकली जेको आहे सो हुकूमत तब्दील कान कंदी आहे। हुकूमत तब्दील थींदी आहे नंबर्स सां, उहा आहे पार्लियामेंट जे अंदरि। उन ते अञा बि का शइ वाज़े न आहे। ही हिकिड़ो बिल्टअप थिए पियो। काई साहब, मां ज्ञानचंद साहब खां इहो ई सवाल कयो त हीअं न ही मार्चिस में बिज़ी रहिजी वञनि, हिकिड़ो हिननि जो मार्च आहे, हिन खां पोइ 23 तारीख़ ते थियणो आहे ऐं हू पंहिंजो कमु करे वञनि हुकूमत वारा।
न न न न न ईअं न आहे बेसिकली हुकूमत जी जेका मॉरल साइड आहे हुकूमत जी इख़लाक़ी सभु शयूं जेके आहिनि से ख़तमु आहे ठीकु हुकूमत आहे ई कान का हुकूमत ॾह रुपया पेट्रोल वधाइण लाइ 20 रुपया हे करण लाइ अटो वधी वियो 150 रुपया खीर थी वियो खंडु थी वई इहे हुकूमत जूं ख़बरूं रुॻो इहे ई आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि उनजे माना रुपयनि मां साह निकिरंदो थो वञे पियो ऐं उन्हनि जा इनकम्स वधनि कोन थियूं पियूं रोज़ जेको आहे हुननि जो जेको आहे हिकिड़ो अताब थी वियो आहे हुकूमत इहा ई आहे हिकिड़ी कल्ह जेका ख़बर ठही आहे 10 रुपया जेको आहे पेट्रोल सस्तो ऐं 5 रुपया जेको आहे तव्हांजी बिजली सस्ती हाणे उहा ॻाल्हि वरी महीने खां पोइ वरी साॻियो 10 रुपया पेट्रोल महांगो थी वेंदो IMF जूं कंडीशन्स आहिनि IMF जे हिसाब सां ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट तब्दील कीअं थींदी गवर्नमेंट तब्दील थींदी जॾहिं त असेंबली में नंबर घटिजी पवंदा उनजा जेके आहिनि से जेको आहे सिंपल मेजोरिटी विधी हली उहा लॻा पिया उन ते अञा वाज़े पिक्चर न आई आहे गवर्नमेंट इहो बि करे सघे थी हिन जा माण्हू कुझु जेके गाइब करे छॾे हे करे छॾे हो करे छॾे हिननि जे पोयां बि अपोज़िशन जेको कुझु करे पई जेको मौलाना फजलरहमान करणु पियो अचे या नवाज़ शरीफ वारा करणु पिया अचनि इहे सभु जलसे में लॉन्ग मार्च में सभु घटिजी वेंदा हिकिड़ी अंडरस्टैंडिंग हिननि जी इहा आहे हाणे जेको नंबर गेम जेका आहे उहा ख़तमु थींदी जहांगीर तरीन खां नंबर गेम ख़तमु थींदी चौधरी परवेज़ इलाही हाणे उते जेके आहिनि जेके फ्लूइड सिचुएशन आहे उन ते जेको आहे वाज़े सूरत न आहे पर ख़ुशि आहिनि सूरत अपोज़िशन जे कॉन्टेक्स्ट में कम अज़ कम आहे हाणे हीअ वॾो रिस्क खणी पाकिस्तान पीपल्स पार्टी आई आहे छाकाणि त हीअ त मेक और ब्रेक वारी ॻाल्हि आहे अगरि जे हीअ जे ख़ान साहिबु हिननि खे हिते किरायो थो त ख़ान साहिबु त पोइ 5 साल ॿिया बि कढंदो मूंखे ख़्याल ऐं ॿियो ठीकु आहे त असां ॿियो वॾो हूंदो वॾी ज़ुल्म हूंदो त इहे सभु शयूं जेके बट्स में जेको आहे हिननि खे पूरी कंप्लीट हिकिड़ी जेका आहे सिग्निंग थी वई आहे त तव्हांजी तहरीक जेका आहे सा कामयाब वेंदी पहिरियों भुटो निकिती लॉन्ग मार्च में नवाज़ शरीफ ठही पियो नवाज़ शरीफ निकितो लॉन्ग मार्च में जजिस खे बहाल कयो अञा जेल में कोन पहुतो त असां जनरल कियानी साहिब चौधरी एतज़ाज़ खे फोन करे ॿुधायो बाबा जज बहाल थी विया लॉन्ग मार्च ते जेको माना सीरियसली पहुतो उन खां पोइ जेके वॾा जेके आहिनि जेके हू हुआ जेके विढ़ण वारा शींहं उहे शींहं पाण जेके आहिनि ड्रही पिया ऐं लही पिया हुन पॉलिसी ते जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी हुनखे ॿुधाई त बाबा हाणे हिन में जेको आहे सो तव्हां एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ घणो न ॻाल्हायो मां खणा अहम हूंदा ऐं सूरत-हाल खे वाज़े कंदा ज्ञानचंद साहब अव्हां जो फाइनल कमेंट वठंदसि अव्हां छा चवंदो जेका ॻाल्हि काज़ी साहब कनि पिया त जेतोणीकि ख़ुशि आहिनि सूरत-हाल ऑपोज़िशन जे हवाले सां नज़र अचे पई पर अञा ताईं खोड़ शयूं गैर वाज़े आहिनि पिक्चर अनक्लियर आहे ख़ासि करे मैजिकल नंबर खे वठी करे अञा ताईं ऑपोज़िशन कुझु ॿुधाइण खां असांखे कासिर नज़र अचे पई ॾिसो काज़ी साहिब ॿई ॻाल्हियूं सुठियूं कयूं आहिनि पहिरीं ॻाल्हि इहा त हुकूमत किथे नज़र नथी अचे त हुकूमत त आहे ई कोन इमरान ख़ान सिर्फ़ु कठपुतली इन करे त चऊं था त हुन फ़ैसिला साज़ी जा के बि अख़्तियार कोन आहिनि ऐं हू हिकिड़ो सिलेक्टेड माण्हू आहे जेको क़ौम जे मथां ठाहियो वियो आहे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि इहा त लॉन्ग मार्च साबित कंदो आहे कुझु माण्हू जेके फ़ैसिलो न पिया करे सघनि त असीं PTI में हुजूं या PTI खे छॾे वञूं जंहिंमें असांजूं उनजूं अलाही पार्टियूं बि आहिनि उन्हनि ते ही लॉन्ग मार्च जेको आहे सो उन्हनि खे फ़ैसिले करण में मददगार साबित थींदो ऐं हुननि खे मजबूर कंदो त भई हू फ़ैसिलो करे हिन पुरंदड़ ॿेड़ी मां लही वञनि तो आउं सम्झां थो त जॾहिं ही लॉन्ग मार्च हुते पहुचंदो हिते जे मुल्क जा बाज़मीर माण्हू अवाम जेका उही रोडनि ते निकिरी चुको आहे पर उन्हनि अवाम खां वोट वठंदड़ जेके असीं इलेक्टेबल चवंदा आहियूं उहे बि मजबूर थी वेंदा त हू हिन पुरंदड़ ॿेड़ी मां हथु कढनि ऐं नतीजतन यकीनन कानूनी तरीक़ो जेको आहे उहो ई आहे त तव्हां नो कॉन्फिडेंस सां हुननि खे कढो ॿियो इहो आहे इमरान ख़ान शिकस्त तस्लीम करे यू टर्न वठे या त असेंबलियूं तोड़े या इस्तीफ़ा ॾेई हलियो वञे तो इहो रस्तो बि मौजूदु आहे तो इस्तीफ़ा जे मामले में इहो थींदो असीं चाहियूं था त इस्तीफ़ा ॾेई भॼी वञे ऐं बाक़ी जेके माण्हू आहिनि उन्हनि खे मौक़ो ॾे त बाक़ी असेंबली जो टेन्योर उहो बरक़रार रहे ठीकु पर ख्वाहिशुनि ते त फ़ैसिला नथा थियनि ऐं ख्वाहिशुनि ते ॻाल्हियूं बि नथियूं थियनि त ज्ञानचंद साहिब उहा ई ॻाल्हि काज़ी साहिब बि कई त ख्वाहिशूं अवां जूं पंहिंजी जाइ ते पर अवां जो होमवर्क पूरो आहे जी ज्ञानचंद साहिब मूं चयो त ख्वाहिशुनि ते त हाणे मामला नथा थियनि ख्वाहिशुनि सां गॾोगॾु होमवर्क पूरो आहे ॾिसो नज़र थो अचे जेके चौधरी साहिबान आहिनि उहे हुकूमत खां ॻाल्हाइण लाइ जेके तयारु न आहिनि ऐं हू जेके ॻाल्हियूं कनि पिया उहे अपोज़िशन जे फेवर में ॻाल्हियूं था कनि MQM जूं बि स्टेटमेंट्स अची चुकियूं आहिनि जहांगीर तरीन जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे के PTI जो उहिदेदार या PTI जो माण्हू नथो करे सघे त इहे हिकिड़ा सिग्नल्स आहिनि जेके नज़र पिया अचनि त इमरान ख़ान मां न रुॻो अपोज़िशन तंग आहे अवाम तंग आहे
पर हुन जा इत्तेहादी हुन जे पार्टी जे अंदर जा माण्हू बि ठीकु। तंग आहिनि, तो उहे हिन लॉन्ग मार्च खे पुॼंदे पुॼंदे पंहिंजो फ़ैसिलो करे वठंदा ऐं इमरान ख़ान अकेलो रहिजी वेंदो। ठीक ज्ञान जी साहब वरी महिरबानी अवांजी जावेद क़ाज़ी साहब अवांजी भी वरी महिरबानी नाज़रीन इन सेगमेंट में गुफ्तगू वां ॿुधी जेका डेवलपिंग सूरत हाल आहे ॿई जेके अॻवान हुआ उन्हनि इन ॻाल्हि ते फोकस कयो आहे त जेके ईंदड़ 3 खां 4 ॾींहं तमामु घणा अहम आहिनि, खोड़ सारी जेके खोड़ शयूं आहिनि उहे वाज़े थींदियूं हिननि ॾींहंनि में, त कंहिंजे पासे ॾांहुं ही सॼो मामिलो कंहिंजे फेवर में वञे थो। आफ़ताब जहांगीर साहब बि असां कमिट कयो पर हू हुन वक़्तु मौजूदु आहिनि पंहिंजे मार्च में ऐं उन करे उन्हनि सां राब्तो असांजो न थी सघियो आहे। नाज़रीन ही जेको सेगमेंट में गुफ्तगू थी आहे उन महिल सां बि असांखे आगाह कजो, हिकु मुख़्तसिर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ रशिया ऐं यूक्रेन में जेको कुझु थिए पियो ऐं उनजा जेके असर थियनि पिया, छा थी सघे थो ईंदड़ ॾींहंनि में उते छा मंज़रनामो जुड़ंदो ऐं पाकिस्तान समूरी सूरत हाल में किथे बीठल आहे, इन ते थोरो ॻाल्हाईंदासीं। मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। वेलकम बैक नाज़रीन रूस जूं अगरायूं ऐं मथस पवंदड़ पाबंदियुनि में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। आख़िर ही सिलसिलो किथे वञी दंग कंदो, इन बहरान जो हल छा निकिरंदो, हल कीअं निकिरंदो ऐं केसिताईं निकिरंदो, इहे तमामु अहम सवाल आहिनि। जेके पाबंदियूं रूस मथां विधियूं बि वञनि, छा उनजो को असर बि थींदो, को नतीजो बि निकिरंदो, अॼु के प्रोग्राम में इन ते डिस्कस कंदासीं इन सेगमेंट में। ऐं ख़ासि करे जेको ताज़ो ई पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जो जेको दौरो थियो आहे ऐं उहो दौरो बि हुन वक़्तु थियो आहे जॾहिं ही तकरार पंहिंजे उरूज ते आहे, त इन तकरार जे दौरान ही जेको दौरो थियो आहे इन दौरे जा कहिड़ा जेके रिज़ल्ट्स हूंदा उहे असांजे साम्हूं ईंदा ऐं पाकिस्तान हाणे इन समूरे सूरत हाल में समूरे सिनेरियो में किथे बीठल आहे। ही कुझु सवाल आहिनि जेके असीं एक्सपर्ट्स खां मालूम कंदा आहियूं। हिन वक़्तु मूंसां गॾु मौजूदु आहिनि GR बलोच साहब आहिनि, एम्बेसडर आहिनि, अॻूणा एम्बेसडर आहिनि, सां गॾोगॾु परॾेही मामलनि जा एक्सपर्ट आहिनि, गहरी नज़र रखनि था समूरी शयुनि ते। GR साहब वेलकम कयां थी अव्हांखे हिन सेगमेंट में। थैंक यू राजिया। GR साहब जेके मूं कुझु शयूं ॿुधायूं ऐं जेके रीसेंट डेवलपमेंट्स आहिनि ज़रूरु अव्हांजे आॾो हूंदियूं, अव्हांजे नज़र में हूंदियूं, उन्हनि समूरनि डेवलपमेंट्स खे साम्हूं रखंदे अव्हां छा मंज़रनामो ईंदड़ ॾींहंनि में जुड़ंदे ॾिसो पिया, ही सिलसिलो अव्हांखे केसिताईं वेंदे किथे वेंदे नज़र अचे पियो? जी ही ॾाढो ख़तरनाक सिचुएशन आहे। दुनिया कंहिं वक़्तु लॻे थो त शायदि एट द वर्ज ऑफ का कैटास्ट्रॉफी न ख़ुदा न ख़ासा थी वञे, जेकॾहिं का मिसकैलकुलेशन के साइड खां थी वई। छाकाणि न सिर्फ़ु इहो त तमामु घणियूं फ़ौजूं जेके आहिनि से अॼु की जेका ख़बर हुई तक़रीबन कोई 40 किलोमीटर लंबो काफ़िलो हुयो जेको इन्हनि जो APC जो ऐं टैंक्स जो उहो मर्कज़ तरफ़ वधी रहियो आहे। हाणे सुवाल इहो आहे त जेकॾहिं रूस जूं फ़ौजूं दाख़िल थी वञनि थियूं, टैंक्स दाख़िल थी वञनि था ऐं तमामु वॾो हिकिड़ो शहर आहे 4 मिलियन खां मथे जो, काफ़ी सारा वीचारा हलिया बि विया आहिनि उतां छॾे उन्हनि खे, उनजे बावजूद बि उते माण्हू अञा सिविलियंस आहिनि, इस्टेब्लिशमेंट्स आहिनि, उनजी पार्लियामेंट आहे, उनजी गवर्नमेंट आहे, त छा टैकनि खे उते पार्लियामेंट ते हलाईंदो, उनजी सदारती महल खे किराईंदो। ऐं उन खां वधीक जेका ख़तरनाक ॻाल्हि जेको टर्न वरितो आहे उहो हुन पंहिंजे फ़ौजनि खे जेके स्ट्रेटेजिक उनजा एसेट्स आहिनि उन्हनि खे रेड अलर्ट ते करे छॾियो अथसि। मतिलबु आहे त हुन हिकिड़ो एस्केलेशन जी लैडर में मथे हलियो वियो आहे। साॻी तरह नेटो ऑल्दो उनखे एॾो प्ले अप न थी करे, पर उनजे बावजूद बि असां ॾिठो आहे त काफ़ी सारियूं फ़ौजूं जेके नेटो जूं आहिनि, अमेरिका जूं फ़ौजूं आहिनि, से जेके ईस्ट यूरोपियन कंट्रीज़ आहिनि जेके नेटो जो हिसो आहिनि उन्हनि में मोकिले छॾियूं आहिनि। त तमामु हालात ख़राबु आहिनि, तमामु कॉम्प्लेक्स सिचुएशन आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त जेके ॻाल्हि ॿोल बि थी आहे जेका यूक्रेन ऐं रशिया जे दरमियान जी डेलीगेशन जे दरमियान, इहा सुठी हिकिड़ी पेशरफ़्त हुई, लेकिन उन में बि रुॻो जेको रिपोर्टूं अचनि पियूं त ॿिन्ही उहो मौक़िफ़ पोल्स अपार्ट आहे। हू तरफ़ बीठा आहिनि छाकाणि जो रशिया जूं कुझु आहिनि डिमांड्स, उन ते पाण हली अॻिते डिस्कस कंदासीं। ठीकु, त GR साहब जेके सैंक्शन्स जो जेको ज़िक्र साम्हूं अचे पियो, अव्हां सम्झो पिया त इहे सैंक्शन्स काफ़ी रहंदियूं रूस खे बैकफुट ते वठी वञण जे लाइ? काफ़ी त न रहंदियूं, इन करे जो जेका रिपोर्ट्स आहिनि त उन्हनि इहो ॾिठो पिए त इहो ज़रूरु थींदो त मिनिमम जेको आहे सो सैंक्शन्स लॻंदियूं उन्हनि ते, ऐं उनजी तयारी 5 महीना 6 महीने जी हूंदी बि। लेकिन जे क़िस्म जूं सैंक्शन्स आहिनि इन फ्यू मंथ, सालनि जी ॻाल्हि कान्हे का, त रूस जी इकॉनमी अनस्टेबल थी वेंदी। रूस जी इकॉनमी जो सिस्टम जेको सॼो आहे सो मुंहिंजे ख़्याल वरी वापसी तरफ़ जीअं 20 साल पुराणो हुयो या 10 साल पुराणो हुयो, जंहिंमें जॾहिं प्यूटन आयो हुयो,
त मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾो धकु लॻंदो इनखे, छाकाणि जेकॾहिं इंटरनेशनल वहिंवार हुनजो ख़तमु थी थो वञे, जंहिंमें गैस आहे, ऑयल आहे, जंहिंमें ॿिया ॿियूं शयूं आहिनि, ऐं बल्कि हाणे त क्रेडिट कार्ड बि ख़तमु थी विया, उन में को न्यूज़ आउटलेट बि ख़तमु थी विया, त इन वे नेटो ऐं वेस्ट जेको आहे सो हिकिड़ो कर्टन हिकिड़ो कारो ॾेई छॾियो आहे सैंक्शन्स जो रूस जे ख़िलाफ़, त इम्प्लिकेशन्स त उन जूं आहिनि, उनजो असर त लाज़मी थींदो उन ते, लेकिन छा उन असर जे अंदरि अची प्यूटन पंहिंजो एटीट्यूड चेंज कंदो, पंहिंजी पॉलिसी चेंज कंदो, या पंहिंजी अप्रोच या पंहिंजू डिमांड, सभ खां वॾी ॻाल्हि आहे छा उहो पंहिंजो डिमांड चेंज कंदो, दैट इज़ अ बिगर क्वेश्चन। उन ते तमामु घणा शक आहिनि सभिनी खे त पॉसिबली अञा इन जेके सैंक्शन्स आहिनि एतिरियूं न आहिनि जो हू पंहिंजो स्टैंड चेंज करे, जेको यूनिवर्सिटी जी कैलकुलेशन आहिनि उहे चेंज करे ऐं जंग जो सिनारियो तब्दील। ठीकु, अवां जो तमामु घणो अहम हूंदो जियार साहब, त छा हू पंहिंजो माइंड चेंज कनि था, छा हू डिमांड्स ते कॉम्प्रोमाइज़ करण लाइ तयारु थियनि था या ॻाल्हाइण लाइ तयारु थियनि था। हिकिड़ो रस्तो त हीअ असां ॾिसूं पिया जेको सैंक्शन्स असांखे नज़र अचनि पियूं, पर ॿियो रस्तो सफ़ारती तरीक़े सां बि हुजे थो, ॻाल्हियूं बि सफ़ारती हुजनि थियूं। हाणे जेका समूरी सूरत हाल असांखे नज़र अचे पई, अगरायूं बि जारी आहिनि, पाबंदियूं बि वधनि पियूं, हिन सिनेरियो में का सफ़ारती का गुंजाइश बाक़ी रही आहे? मां हमेशह चवंदो शुरू खां वठी जॾहिं खां मसइलो हलियो आहे त मुंहिंजो एनालिसिस इहा आहे त ॿ पार्टियूं आहिनि जिन खे जेकॾहिं इस्तेमालु कयो वञे या उहो कंदियूं हूंदियूं पंहिंजो असरु ॾिसो, उहो आहे चाइना हिन साइड ते, ऐं ॿी साइड ते जेको आहे सो टर्की। छाकाणि टर्की जा तालुकात रूस सां तमामु सुठा आहिनि, यूक्रेन सां सुठा आहिनि, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त जेका उनजी स्ट्रेटेजिक लोकेशन आहे बासफोरस जेको आहे, स्ट्रेट ऑफ बासफोरस, जंहिंमें मेडिटेरेनियन सी ब्लैक सी सां करे थो, जंहिंमें हुनखे लीव जी टर्की उनखे बंदि करे छॾियो आहे, ऐं कुझु जेके जहाज़ आहिनि रूस जा से हाणे दाख़िल न थी सघंदा ब्लैक सी में, छाकाणि जो बेसिकली रशिया एनवलप पियो करे सॼे हिनखे सराउंड पियो करे सॼे कोस्टल लाइन खे, ऐं हुनजे लाइ सभ खां अहम आहे त कंहिं तरह सां कोस्टल लाइन जो कंट्रोल मां वठां, जेको रशिया जो जेको आहे प्लान, ऐं ॿियो जेको आहे सो कैपिटल जो वठां। सो इन में तव्हां छाकाणि सवाल पुछो त केरु थो करे सघे, त में यूएन जो वॾो रोल आहे, यूएन सेक्रेटरी जनरल तमामु वॾी अपील बि कई आहे इन द नेम ऑफ ह्यूमैनिटी एंड सो ऑन सो फोर्थ, लेकिन सिर्फ़ु इहो अल्फाज़नि सां त कोन था स्टेट्समैन वञनि। त मुंहिंजे ख़्याल में चाइना शायदि कोशिशि करे थो पियो, पर उन में लीवरेज आहे, इहे ॿ ताक़तूं आहिनि जेके गॾिजी को हिनखे जहिड़ो कर फेस सेविंग डिवाइस ॾियनि को अहिड़ो हुनखे पुटिन खे, त जंहिंसां हू थोरो पोइ ते हटे, लेकिन हालात प्रेसिडेंट बिल्कुलु फॉर्मली रिक्वेस्ट कई आहे त हुनखे यूरोपियन यूनियन जो हिसो बनायो वञे। सो उन हालत में जॾहिं त हू इन ई जे ख़िलाफ़ आहे पुटिन त ही नेटो जो हिसो न बने, यूक्रेन ऐं यूरोपियन यूनियन जो हिसो न बने, बल्कि हू हुनजे असर जे अंदरि जेको आहे सो हिकिड़ी स्टेट हो। ठीकु आहे, मां जेका ॻाल्हि कई त ही ॿ ताक़तूं आहिनि, टर्की ऐं चाइना जो मां ज़िक्र कयो त उहे कोई अहम रोल प्ले करे सघंदियूं समूरी सूरत हाल में। कोई इम्कान नज़र अचे पियो मूंखे ईंदड़ ॾींहंनि में त ही मामले खे कीअं हल कयो वेंदो, सैंक्शन्स ते वधीक फोकस असांखे नज़र ईंदो, ही जेको पासो आहे सफ़ारती कोशिशुनि वारो इनखे अॻियां आंदो वेंदो, छा नज़र अचे पियो मूंखे ईंदड़ ॾींहंनि जे हवाले सां? न, मुंहिंजे ख़्याल आहे त ही मसाइलो हल थियणो थींदो नज़र कुझु मतिलबु हफ़्तनि में कोन थो नज़र अचे पियो, तो महीना थी वञनि था। इन में इहो ज़रूरु आहे त जेॾी वॾी हुनजी जेका सप्लाई लाइन डिघी थी वई आहे रशिया जी, ऐं इट डिपेंड्स ऑन द यूक्रेनियन विल टू डिफेंड, जेकॾहिं हुन जा माण्हू यूक्रेन जा इन पंहिंजो पाण खे लॻे थो त लीडरशिप ॾिनी आहे हुनजे प्रेसिडेंट पंहिंजे माण्हुनि खे, ऐं हिकु लिहाज़ सां माण्हू लॻे थो त वॉलंटियर्स अची विया आहिनि, त जेकॾहिं हू दूबदू लड़ाई थिए थी, हिकिड़ी सिविल वॉर अंदरि शुरू थी वञे, का गुरिला वॉर शुरू थी वञे, चाहे पोइ हुन में, छो जो हुनजो हिकिड़ो प्लान जेको एनालिस्ट चवनि था उहो इहो आहे त कंहिं तरह सां एॾो ज़ोर लॻाए, एॾो प्रेशर विझे त ज़ेलेंस्की जी जेका हुकूमत ख़तमु थी वञे ऐं को प्रो सोवियत का कठपुतली हुकूमत इंस्टॉल कई वञे, विच इज़ पॉसिबल, ही कैन ऑलवेज डिक्लेयर दैट, ऐं पर उन जे ख़िलाफ़ पोइ हिकिड़ी वॾी जंग जेका आहे सा गुरिला जंग या हिकु सिविल वॉर, जेके लोकल आहिनि यूक्रेनियन, उहे जेकॾहिं उन्हनि में उहो जज़्बो आहे पंहिंजे, जेको नज़र अचे पियो आहिस्ता आहिस्ता उन्हनि में हू कनि पिया था, ॿुधिजे थो कुझु
कुझु एग्जेजरेशन भी आहे शायदि हुन में, पर उन जे बावजूद भी मुंहिंजे ख़्याल में सॼो डिपेंड करे थो, इट ऑल डिपेंड्स ऑन यूक्रेनियन लीडरशिप एंड यूक्रेनियन पीपल टू डिफेंड देयर होमलैंड। जेकॾहिं हू डिटर्मिंड आहिनि त को ॿाहिरियों ॿाहिरियों न ईंदो ऐं कब्ज़ो कंदो उन्हनि ते, त का बि ताक़त जेका तव्हां पाण ॾिठो आहे त 5 साल लॻनि, 10 साल लॻनि, 20 साल लॻनि, जेको ऑक्युपायर फोर्स आहे उनखे वापसि करणो आहे। ठीक आहे, ऐं मुंहिंजे ज़ाहिर आहे हिकु तारीख़ी पस मंज़र भी आहे न समूरी सूरत हाल जो, अवां बि उन तरफ़ इशारो कयो त हिकु तारीख़ी पस मंज़र मौजूदु आहे ऐं उन खां पोइ जेका सूरत हाल आहे टेम्पररी हल माइट बि असांजे साम्हूं कुझु अचे, पर ही हिकिड़ो ऑन गोइंग सिलसिलो आहे जेको जारी रहंदो। त कीअं पिया ॾिसो GR साहब, हाणे जेको ही सिलसिलो हलणो आहे, अवां कुझु इम्पैक्ट्स ॿुधाया बि त उनजा रिपरकशंस ॾाढा ख़तरनाक हूंदा, ख़ुदि रशिया ते, यूरोप ते, यूक्रेन जंहिं ते समूरी कार्रवाई हिन वक़्तु हलंदड़ आहे ऐं उन सां गॾोगॾु ख़िते ते। जी बिल्कुलु, आई थिंक इन में सभ खां जेको वॾी जेका हिट लॻंदी सा इकोनॉमी खे लॻंदी, ग्लोबल ट्रेड खे लॻंदी, छाकाणि जो 40% जेको गैस ऐं ऑयल और वेस्ट जो उहो हितां 10% ऑफ द इंटायर जेको आहे हिनजी वर्ल्ड जी जेका हुनजी डिपॉज़िट्स आहिनि, 10% ऑफ द ग्लोबल डिपॉज़िट रशिया वटि आहे। साॻी तरह आहे एनर्जी नीड्स रशिया तमां थींदियूं, त हाणे जॾहिं उहे बंदि थी वेंदियूं, ट्रांज़ेक्शन न थींदी, स्विफ्ट जेको इंटरनेशनल ट्रांज़ेक्शन जो सिस्टम आहे उते बि हिननि पाबंदियूं लॻाए छॾियूं आहिनि। त इन जो चवण जो मतिलबु इहो आहे त हाणे वेस्ट बि इन्हनि जो गैस ऐं ऑयल न वठी सघंदो, त ज़ाहिर आहे उन्हनि जी इकोनॉमी खे धकु लॻंदो, उन्हनि जे लाइफ स्टाइल खे धकु लॻंदो, इंडस्ट्रीज़ खे लॻंदो, सिविलियंस इफेक्ट थींदा। एॾी वॾी जेका आहे सा गैस कीअं रिप्लेस करे सघंदा, like replace within 1 year 2 year ॿियनि मुल्कनि खां। लेकिन यकीनी ॻाल्हि आहे त जंहिं तरह सां जेकॾहिं इकोनॉमी रशिया जी जेकॾहिं हिट थिए थी, साॻी तरह सां वेस्टर्न यूरोपियन जी बि इकोनॉमी हिट थींदी ऐं उन खां वधीक जेको आहे सो ग्लोबल जेको आहे उन में इकोनॉमी जेका आहे इकोनॉमिक सिस्टम जेको ऑलरेडी कोविड जे करे एतिरो सारो धकु लॻल हो ऐं जेके डेवलपिंग कंट्रीज़ स्पेशली आहिनि उन्हनि जे लाइ वॾा मसइला थींदा, छाकाणि जो फॉर एग्ज़ाम्पल असांजो वॾो जेको एक्सपोर्ट क्लाइंट आहे सो यूरोपियन आहिनि, यूरोपियन कंट्रीज़। जी सर, पाकिस्तान समूरी सूरत हाल में किथे बीठल आहे न समूरी सूरत हाल में, ख़ासि करे ही दौरो जंहिं ते तमामु घणो ॻाल्हायो वियो पाकिस्तान अंदरि, दुनिया अंदरि, इन दौरे खां पोइ पाकिस्तान खे छा मिली सघे थो, इन समूरी सूरत हाल में छा करे सघे थो, पाकिस्तान किथे बीठल आहे समूरे सिनेरियो में? नहीं, पाकिस्तान में पहिरीं ॻाल्हि त ही दौरो अनफॉर्चुनेट हुयो त अहिड़े वक़्तु थियो, काफ़ी मतिलबु 20 सालनि खां 30 सालनि खां पोइ थियो ऐं बदकिस्मती सां एग्ज़ैक्टली उन वक़्तु थियो जॾहिं रशिया जेको आहे सो यूक्रेन में दाख़िल थियो, बल्कि उन जंहिं राति ॾींहुं या राति असांजो प्राइम मिनिस्टर लैंड कयो आहे, उहो हिकिड़ो ॾाढी बदकिस्मती या तमामु हिकिड़ी अनफेवरेबल हिकिड़े लिहाज़ सां चांस हो असांजो। लेकिन जेसिताईं पाकिस्तान जी लीवरेज तमामु लिमिटेड हूंदी आहे ऐं अहिड़नि मामलनि में सभ खां बहितर तरीक़ाकार इहो ई हूंदो आहे ऐं होपफुली की असांजी हुकूमत उहो ई अडॉप्ट कंदी त हिन में का बि साइड न वठिबी आहे, न ईस्ट जी न वेस्ट जी। उसूली जेका उसूल आहे उन ते असांखे पाबंद रहणु घुरिजे त कंहिं बि ॿाहिरीं दुर खे इहो नथो, कंहिं बि को बि एक्सक्यूज़ जेको आहे सो उनखे नथो इजाज़त ॾिए त ॿिए जी सॉवरेनिटी वायलेट करे अंदरि वञे ऐं जेको 40 मिलियन जो मुल्क आहे हुन में हींअर बि सभु काफ़ी सारियूं कैजुअलिटीज़ थी चुकियूं आहिनि, 3 मिलियन खां मथे माण्हू जेके आहिनि, अबाउट 500 मिलियन खां वधीक माण्हू जेके आहिनि से इमिग्रेट थियण वारा आहिनि, इंटरनल डिस्प्लेस प्लेस बि आहिनि ऐं ॿाहिरनि मुल्कनि में बि तक़रीबन वञी रहिया आहिनि। त हिकिड़ी सुठी, ऐं तव्हांखे ख़बर हूंदो यूक्रेन हिकु तमामु वॾी हिकिड़ी रिच कंट्री आहे, दुनिया जे वॾे रिच कंट्रीज़ मां आहे, हुनमें ॿियो 7 8 नंबर हुनजो वॾो प्रोड्यूसर आहे, वीट जो वॾो प्रोड्यूसर आहे, यूरेनियम वटि घणो आहे, तमामु मेटल आहे, स्टील आहे, इट्स अ वेरी रिच कंट्री। ऐं इन गुज़िश्ता 20 सालनि में वेस्ट सां हुनजी जेका इंटरेक्शन हुई उन खां पोइ हुनजी इंडस्ट्री तमामु स्टील में दुनिया में सभ खां टॉप ते आहे, स्टील प्रोड्यूसर, वन ऑफ द टॉप स्टील प्रोड्यूसर जेको आहे सो यूक्रेन आहे दुनिया जे अंदरि। त इमेजिन कयो त उनजी इकोनॉमी तबाह बर्बाद थींदी। ज़ाहिर आहे मतिलबु हींअर जेकॾहिं मिलिट्री टारगेट पिया कामयाबु थी सघे थो अॻिते हली, हू हुननि जा इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स उहे टारगेट करे, जेकॾहिं टारगेट न बि करे त माण्हू मरी वेंदा या छॾे भॼी वेंदा मुल्क खे। सो आई थिंक इट्स अ वेरी बिग डिज़ास्टरस इवेंट आहे ऐं वी आर ओनली होपिंग त का दुनिया जी ताक़त जेका असां इन तबाही खां यूक्रेन खे बचाए सघे, दुनिया खे बचाए सघे, ख़िते खे जेका यूरोपियन यूनियन आहे उनजे ख़िते खे बचाए सघे ऐं
को अमन जो पैगाम ठीक ऐं जीअर साहिब जीअं अवां टाइमिंग जो ज़िक्र कयो त टाइमिंग अनफॉर्चुनेट हुई पाकिस्तानी वज़ीर आज़म जे दौरे जी तव्हां सम्झो पिया त न्यूट्रलाइज़ करण में जेके सिग्नल्स विया हूंदा या जेके मैसेजिस विया हूंदा इन दौरे खां पोइ उन्हनि खे थोरो टाइम लॻंदो पाकिस्तान खे का ॾुखियाई थी सघे थी न मां कोन थो सम्झां छाकाणि जो पाकिस्तान ॾाढो वाज़ह कयो हुयो सही कि हा ऐं ॿियनि मुल्कनि खे ऐं हींअर बि त असांजो इहो दौरो असांखे त ख़्वाब ख़्याल में न हो त इहो दौरो थींदो ऐं जेकॾहिं हुजे हा त एॾी त अनप्रूडेंट न फ़ैसिलो कंदी न हुकूमत अहिड़े वक़्त में वञे सो ज़ाहिर आहे इट इज़ जस्ट a coincident, a bad coincidence, but it was a coincidence. So there are no repercussions. ठीक And I think our people are holding their tongues and they should hold their tongues in taking sides. ठीक पाकिस्तान पंहिंजी पोज़ीशन पंहिंजी साइड वाज़े कई आहे भारत खे असां ॾिसूं था त भारत पंहिंजी साइड वाज़े करण में पंहिंजी पोज़ीशन इन समूरी सूरत हाल में वाज़े करण में तमामु घणी रिलेक्टेंस जो मुज़ाहिरो करे पियो इन जा छा कारण आहिनि इन खे कीअं पिया ॾिसो छा मुंहिंजे ख़्याल आहे इंडिया त ॾाढो साइड वठी वियो आहे जहिड़ो त हुन में सिक्योरिटी काउंसिल में as because they are the temporary members आहिनि हिन टर्म जे लाइ त उन में हुननि abstain कयो आहे चाइना ऐं इंडिया ऐं UAE जेको आहे सो abstain कयो आहे त हिकु लिहाज़ सां जेको आहे असां ॾिठी पई त इंडिया जी उन अमेरिकन्स जी जेका इंडिया जेको आहे सो न्यूट्रल स्टैंड्स वरितो आहे प्रो वेस्ट प्रो अमेरिका न वरितो आहे ऐं कंहिं हद ताईं हुन ते क्रिटिसिज़म पियो थिए थो त भई पाण खे वॾी डेमोक्रेसी सम्झनि था उनजे बावजूद भी हुननि इहो स्टैंड्स वरितो आहे ऐं उनजी वजह इहा आहे त हीअ जेका मौजूदा हुकूमत आहे इंडिया जी उन मां का तवक़ो कोन्हे त हू कंहिं बि भर वारे मुल्क में एग्ज़ैक्टली उहो करे जो कुझु प्यूटिन या रशिया करे पियो थो यूक्रेन में सो मुंहिंजे ख़्याल आहे उन्हनि खे पंहिंजा बि हूंदा ख़्याल त असां ईअं करे सघूं था लिहाज़ा अहिड़ा प्रेसिडेंट न कयूं सो आई थिंक हिननि जे वैसे बि कंडक्ट खे माण्हू छा चवे बीजेपी हिकिड़ी रेसिस्ट क़िस्म जी हुकूमत आहे असां पाण ॾिठो आहे त कीअं पंहिंजे मुल्क से पंहिंजे मुल्क जे माण्हुनि सां माइनॉरिटी सां केॾो ज़ुल्म पिया कनि त ॿियनि मुल्कनि सां छा कंदा जी ठीकु आहे जीआर साहिबु थैंक यू सो मच फॉर टेकिंग योर टाइम आउट केटीन सां तव्हां ॻाल्हायो तव्हांजी वॾी महिरबानी नाज़ीन इन मख़सूस सेगमेंट में असीं कोशिशि कईसीं त हिन वक़्तु जेका करंट सिचुएशन आहे रूस ऐं यूक्रेन जी तकरार जे हवाले सां तमामु तेज़ीअ सां हालतूं उते तब्दील थियनि पियूं तमामु तेज़ीअ सां नाज़रीन सूरत हाल जेका आहे उहा ॾींहों ॾींहुं ॾुखी थींदी पियो वञे जेके माण्हू सफ़र करनि पिया हिन समूरी सूरत हाल में उहे उतां जा रवासी हुजनि पाकिस्तानी हुजनि या कंहिं ॿियनि मुल्कनि जा माण्हू हुजनि जेके उते तरसियल हुआ सभिनी जे लाइ हिकु ॾुखियो वक़्तु आहे ख़ासि करे जेके बि नाज़रीन ख़िते सां ज़ाहिर ॻाल्हि आहे हिन जा ख़िते ते बि असरु पवंदा रशिया ते यूरोप ते समूरी जेका सूरत हाल आहे जीआर साहिबु हुन ते तफ़सीली तज़ियो ॾिनो आहे ॻाल्हायो आहे उमेदु कयूं था छाकाणि त जंग कंहिंजे बि मुफ़ाद में नथी हुजे जंग खे शुरू करण जा ज़रूरु के लॉजिक्स के जवाज़ के रीज़न्स ॾिना वञनि था पर उहा को बि रीज़न जस्टिफाई नथो थिए छाकाणि त जंग अमुन नथी आणे सघे ऐं अमुन जी ख़्वाहिश खणी जेकर जंग करे वञे थी त उनजो को लाभ नथो निकिरे सवाइ नुक़सान जे त इन मैसेज सां असीं अॼोको प्रोग्राम वाइंड अप कयूं था ऐं उमेदु रखंदासीं त हमेशह जीअं जेका गुफ़्तगू प्रोग्राम में थिए थी उन हवाले सां पंहिंजो जेको फीडबैक आहे उहो असांखे ज़रूरु ॾींदो सुभाणे वरी नए मूड सां सेम टाइम ते नए महिमाननि सां गॾु अवां सां वरी मुलाक़ात कंदासीं तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़